जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। जी तो असां वञी रहिया आहियूं भाऊ, काॾे वञी रहिया आहियूं भाऊ? असांजी सेवण तैयारी आहे ऐं असां तमामु सादे तरीक़े सां तव्हांखे सॼो ई व्लॉग ॾेखारींदासीं। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके संगत साध खे इलाज करे पहिरें पहिरें पई भाऊ गाॾी कढ त हुन में CNG भराए व्लॉग में इज़त से, पर असां ट्रेडिशनल तरीक़े सां देसी तरीक़े सां तव्हांखे हर शइ ॾेखारींदासीं। आम कोचुनि जा धिका खाईंदे खाईंदे कीअं था हुते पहुचूं। In the house. नवा नवा पैर पाया इश्क़ दे शहर। जीअं त असां अब तव्हां थोरो फेस शो कजो। हा सही आहे। जीअं त हाणे असां हिते पहुतासीं रश्के वारे असांखे हिते ई लाथो स्टाफ पेपर जेको आहे त कोच वारे भाऊ खां पुछोसीं टिकट सेवण जी त 700 रुपया हुननि चयो। हाणे असांखे भरणा आहिनि 600 रुपया। अॻिते 2-3 स्टाफ आहिनि उन्हनि खां पुछंदासीं जिते 600 रुपया टिकट हूंदी असां हुते चढ़ंदासीं। ॻाल्हि आहे सिधी भाऊ, चिड़ लॻे त लॻे। जी भाऊ असां जीअं त टिकट वरिती आहे ऐं हे गाॾी आहे। हला घणे मिली आहे टिकट? घणे मिली? 600 रुपया 600 थी वई न मतिलबु त बहुत तेज हो रहा है। साईं तव्हां टिकट ॾिसी सघो था। तव्हां मां फोटो ॾेखारियां। हिन वक़्तु असां खैर सां वेझी वियासीं गाॾीअ ते। साईं तव्हांजो छा मूड आहे? माना सां पहुचूं जी हाणे वेठा आहियूं गाॾीअ इंतज़ार में, गाॾी जे हलण में। जनमल गाॾी हले सफ़ा ख़ाली लॻी पई आहे। पक ॾेखारियूं नाज़रीन खे। जी दोस्तों जीअं त ॾिसो हिन वक़्तु कोच सफ़ा ख़ाली लॻी पई आहे ऐं हाणे इंतज़ारु था कयूं। बर बि त अॻिते वधंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं। A few moments later. जी दोस्तों हाणे माण्हू वग़ैरह वेझी विया आहिनि। हाणे बसि कोच हलण जी तयारीअ में आहे। हाणे कोच हलंदी। हाणे दोस्तों असां निकिरी हलिया आहियूं ऐं कोच हले थी पई। जेतिरो थी सघे सफ़र निकिरो, छो त सफ़र जेको आहे त यानी की सफ़र में निकिरो, घुमो फिरो। सफ़र वॾो जेको आहे त हिकिड़ा हसीन हूंदा आहिनि। मूंखे तमामु घणो ट्रेवल करणु वणंदो आहे। हाणे हर कंहिंजी पंहिंजी नेचर आहे। तमामु ख़ूबसूरत मंज़र हितां ॾिसो था। तमामु बहितरीनु मौसम आहे। अॼु सफ़ा हीअ ज़िंदगी आहे 4 ॾींहं जी दोस्तों। घुमो फिरो माण्हू। तमामु ख़ूबसूरत मंज़र साम्हूं आयो। मां चयो संगत खे ॾेखारिजे। ॾिसो हिन वक़्तु असां खैर सां सेवण पुॼी आहियूं। जीअं त ॾिसी सघो था हे मुंहिंजो फ्री प्यारो हिन नंढड़े ज़िद कयो त जहाज़ वारे जेको आहे पार्क ते असां बीहंदासीं। दुबई थो वञणु चाहे। अचो त हाणे जहाज़ ते हलूं था। तव्हां जहाज़ ॾेखारियूं असां। साईं असां जहाज़ ते पुॼी वियासीं। जहाज़ छा ते बीठो आहे? काई ख़बर न आहे। हे सिर्फ़ु इहा ई ज़रड़ी अथसि हिते बीठो आहे सॼो जहाज़। हे तव्हां ॾिसो वग़ैरह जी ज़रूरत पवंदी जेको असां वटि आहे कोन। अच्छा तव्हां ईअं चढ़ंदव? हे ॾिसी सघो था दोस्तों मौसम तमामु प्यारी लॻी पई आहे। तमामु हसीन मौसम आहे। ऐं हाणे असां चिंची ते चढ़ंदासीं। का रोकींदासीं चिंची। हाणे वेठा आहियूं चिंचीअ ते। हाणे असां रवाना थिया आहियूं साईं रोज़े ॾांहुं। मज़ो अचे थो? पक This song is dedicated for the Mia Bhais who were there, man. तलाश वग़ैरह थी वई असांजी ऐं 2 ॼणा हुया। पहिरियां असांखां चोपलियूं लाइण विसरी वियूं। वरी पुलिस वारे ॿुधायो त हिते चोपलियूं वग़ैरह लाइणियूं पवंदव तव्हांखे। उनखां बाद में जेको आहे त अॻिते जो प्रोसीजर आहे। ते असां हिन वक़्तु पुॼी विया आहियूं लाल शहबाज़ कलंदर ते। तव्हांखे ॾेखारियूं था। लाल सखी दे जोश शहबाज आया। बोतल किथे तू किथे ते तू सददा है औली वाला।
लाल कलंदर स्थापो में खाना लाल कलंदर स्थापो में खाना साईं तव्हां छा था महसूसु कयो थोरो ॿुधायो असांखे। ॾाढो सुठो महसूस थी रहियो आहे। हा। हज़रत उस्मान गनी जी कलंदर लाल शहबाज अची आया जी जी। ॾाढी ख़ुशी महसूस थी आहे। त तव्हांखे इहो बि दोस्तो ॿुधाईंदा हलूं त हिते असां ज़ियारत कंदासीं न त अंदरि वञूं था उनखां बाद में कुझु हिकु ॿ ॿियूं बि शयूं आहिनि ज़हन में अगरि होॾे वञणु थियो त होॾे बि तव्हांखे इनशा ताला ज़रूरु घुमाईंदासीं। हाणे अचो त असां अंदरि था हलूं। ॾिसो था त हाणे असां लाल साईं जी जेको आहे त ज़ियारत वग़ैरह कईसीं। हाणे असां थोरो हिन साइड ते हिकिड़ो ॿियो बि पीर आहे जंहिंजे नाले वग़ैरह न आहे ख़बर मगर हेॾे असां आया आहियूं। हे तव्हां ॾिसो नाज़रीन हिते तमामु घणो मज़ो अची रहियो आहे। तमामु बहितरीनु हिकिड़ो यानी कि पुरसकून माहौल आहे। हुते तमामु घणो हे जेके आहिनि त ढोल वग़ैरह पिया आहिनि जेके यानी कि धमाल वग़ैरह में वॼंदा आहिनि। फ़िलहाल साइड ते पिया आहिनि शाम जे टाइम में हिननि जी तयारी कबी आहे। इहो ई मसइलो आहे न। लाल कलंदर स्थापो में खाना लाल कलंदर स्थापो में खाना अली अली नारे जीअं त हाणे असां ज़ियारत वग़ैरह कई आहे। जीअं तव्हांखे अॻु में मां ॿुधायमि तमामु पुरसकून माहौल आहे हिते तमामु घणो असांखे मज़ो अची रहियो आहे। हे दोस्त जेको आहे त फ़ोटो वग़ैरह कढाईंदो थो हुते ऐं असां अचो त तव्हांखे यानी कि अञा थोरो वधीक ऐं चङे नमूने सां तव्हांखे ॾेखारियूं। मस्तों के बादशाह की चादर आई हाजत रवा की चादर रंग इस पे हुसैनी चढ़ा है हाँ रंग इस पे हुसैनी चढ़ा है ये मकाम कलंदर सुनो दोस्तों लाल शाह की चादर पोइ दरवाज़े ॾों असांखे असांजो अचणु थियो। हाणे असां मेन जेको आहे त दरवाज़ो जेको आहे उन तरफ़ आया आहियूं। हे साईं जन असांजा लॻा पिया आहिनि। कंहिंसां था ॻाल्हायो साईं? साईं दोस्त वारो सां था ॻाल्हायूं। अच्छा साईं जंहिं तव्हां ॾेखारींदासीं हीअ असांजे पोयां आहे सोनो दरवाज़ो। अचो तव्हांखे इहो ॾेखारियूं। मस्तों के बादशाह की चादर आई हाजत रवा की चादर रंग इस पे हुसैनी चढ़ा है हाँ रंग इस पे हुसैनी चढ़ा है ये मकाम कलंदर सुनो दोस्तों लाल शाह की चादर सिंध के शहंशाह तव्हां सोनो दरवाज़ो ॾेखारियोसीं। हाणे हिते अंदरि ई मज़ार में अंदरि हिकु ॿ शॉप हूंदा आहिनि जिते यानी कि कुझु बि माण्हू वठी सघे थो या छा उन हिसाब सां हे दुकान आहिनि। पर असांखे कुझु वठिणो न आहे इन करे व्लॉग जो टाइम बि न वधाईंदासीं अंदरि बि न वेंदासीं। ॿियो हिते ई हिकिड़ो यानी कि तव्हांखे बिल्कुलु हिते हिकु पीर मिलंदो। हिन में अंदरि अचो तव्हांखे ॾेखारियूं था। लाल कलंदर स्थापो में खाना लाल कलंदर स्थापो में खाना अली अली नारे लाल कलंदर स्थापो में खाना लाल कलंदर स्थापो में जी दोस्तों जी तव्हां ॾेखारियोसीं साईं जो रोज़ो ऐं हिन वक़्तु असां बोतले ॾों वञी रहिया आहियूं। विच में हिकिड़ी गली आहे यानी कि माण्हू जेको ॿाहिरियों अचे थो सामान वामान वठे या शॉपिंग वग़ैरह हिसाब सां अचो मां तव्हांखे इहा ॾेखारियां। दोस्तो ख़बर पई आहे त अॻियां सूफ़ी राग थो हले। अचो पहिरियां उहो ॿुधूं था उनखां बाद में मथे बोतले ॾे रवानो थींदासीं।
रांदि इलाही हो थकिजी पिया आहियूं हाणे खेरा हाणे साम्हूं आहे अची पुगायूं बसि चाढ़ी काफ़ी चढ़ी आहे हिन लाइ साईं तव्हां हेॾो अचो तव्हां पर तव्हांजो चहिरो अचे न हा तव्हां लाज़मी न आहियो पर माना हिकिड़ो एक्स्ट्रा माण्हू आहियो तव्हां गजब बेइज्जती है। हाणे तव्हांजो नहीं तो तरीक़े में ख़राबु थी वेंदो न जी दोस्तो हे असां बोदले ते मथे चढ़ी आया आहियूं हे साम्हूं ॾिसो केॾो मथे आहे बोदले जेको उहो भरिसां पीर आहे पहाड़ आहे थोरो अॻिते वञी तव्हांखे ॾेखारींदासीं हिन त वीडियो जे चकर में कमु ख़राबु थी वञे हे थोरो ख़्याल सां हे तव्हां ॾिसो केॾा हसीन ऐं ख़ूबसूरत मंज़र आहे हे असां हिते बीठा आहियूं ऐं तमामु प्यारा मंज़र हे बोदलो यानी कि हिते तव्हांखे नेचर माना जेको आहे त तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत ॾेख तव्हां अॻियां पेश कंदी हे साम्हूं घर ॿूटा वण वरी एॾी ऊचाईअ ते असां हिते तमामु घणो मज़ो अची रहियो आहे सेवण अचो ऐं बोदले ते न अचो त फ़ाइदो न आहे जी दोस्तो जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो पोयां तमामु ज़बरदस्त ऐं फस्ट क्लास सीनारिटी आहे त मूं इहो सोचियो त बेसिकली मां थोरो घणो लिखण जी कोशिशि कंदो आहियां एज़ अ शाइरी जे हिसाब सां कंट्रोल कंट्रोल कुझु नज़मूं मुंहिंजूं लिखियल आहिनि त उहा हाणे हिते रिकॉर्ड कंदुमि साईं बोतले तां थी आया आहियूं हे यार असांजो साईं हाणे छा प्रोग्राम आहे हाणे प्रोग्राम इहो आहे त ॿिया वेही करे मानी खाईंदासीं मानी खाईंदा मानी खाईंदासीं हुन खां बाद में लाल बाग हलंदासीं लाल बाग माना हुते छा आहे लाल बाग में सीनारी वग़ैरह छुटी हा पार्क आहे हिकिड़ो असल में लाल बाग में यार असल में जेको आहे त सेकंड टाइम आयो आहे यानी कि एॾो घणो न आयो आहे हिन करे मां चयो लाल बाग असां घुमंदासीं तोखे ॾेखारींदासीं हिन चकर न ॾिठो आहे तो त हाणे असां लाल बाग ॾे वेंदासीं सॉरी पहिरियां वेही किथे मानी खाईंदासीं हुन खां बाद में लाल बाग रवानो थींदासीं हा ईअं भाऊ जी जी बिल्कुलु तव्हां कंहिंसां था ॻाल्हायो मैसेज ते समझ रहे हो आप समझ रहे हो कैसा भी न मुझे बाग सम्झी त विया हूंदो दोस्तो आया आहियूं असां होटल ते यानी कि तव्हांखे ऑर्डर वारो इन करे न ॾेखारियोसीं मिडिल क्लास जा मसाला हूंदा आहिनि पहिरियां सलाह कईसीं हुन खां पुछियोसीं घणे आहे प्लेट घणे न आहे हे दोस्त असां वेठो आहे हुन खां प्लेटूं पुछीसीं छा आहे हिसाबु किताबु कीअं आहे कीअं न आहे यानी कि विड़ी ऐं पाण में सलाह के जड़े तोड़े घणा ईंदा मूंॾे घणा ईंदा और हिसाब करे पोइ घुरायो हाणे तव्हां ॾिसो था हाणे लॻो पियो आहे कम ॾे हाणे असां बि थोरो मानी खाई वठूं और ॻाल्हायूं गुफ़्तगू कयूं था तव्हांखे अॻिते वधीक जाॾे वेंदासीं तव्हांखे ॾेखारियूं इहो हेॾो कंहिंजो आहे कोक भला जी दोस्तों मानी बानी खाई हाणे असां निकिता आहियूं लाल बाग तरफ़ हाणे लाल बाग ॾांहुं वञी रहिया आहियूं दोस्तों रस्ते में हिकिड़ो मंज़र आयो आहे तमामु ख़ूबसूरत मंज़र मां चयो दोस्तनि सां शेयर कयां ऐं ॾेखारियां थो मां लाल बाग वञी रहियासीं त रस्ते में आयो लाल बाग ॾे न अचिजो फ़िलहाल त जी संगत जीअं त असां हाणे लाल बाग जी तरफ़ आयासीं मगर हे जेको आहे त पहिरियां वारी जेका सूरत हाल ई मां आयो हुउमि त हुन खां सूरत हाल काफ़ी मुख़्तलिफ़ आहे ऐं असांजो दोस्त तव्हां कुझु चवणु थो चाहे जी तव्हां छा पिया चओ तव्हांखे इहो चवंदो त महिरबानी करे अगरि तव्हांखे पंहिंजे पैसनि जी बचति करणी आहे त लाल बाग ते किरायो भरे करे न अचिजो अच्छा सफ़ा सूरत हाल ख़राबु लॻी पई आहे सूरत हाल इन करे ख़राबु लॻी पई आहे त मींहं बरसाति ऐं जेको आहे बारिशुनि सफ़ा हिनखे तबाह करे छॾियो आहे न ते बाक़ाइदे घुमण वटि जाइ हूंदी हे लाल बाग तव्हां ॾिसी सघो था तव्हां घुमायूं था अञा अॻिते
जीअं जेको जेको असां ॾिसंदासीं उहो तव्हां ॾिसंदव। A few moments later. जी संगत है चारों तरफ यानी कि बाग ही बाग आहिनि, सिर्फ़ु बाग ही बाग आहे, बाग ही बाग आहे। इहो आहे त हिन जा यानी कि ॿूटा सही सलामत आहिनि, जीअं त असां संगत वारो बि यानी कि साईं तव्हां फ्रेश लॻा पिया, हुन जो राज़ छा आहे? साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो। असां सफ़ा ॾुतड़िजी ऐं तव्हां अञा हा ॻाल्हि यादि अची भाऊ अॻुण वियो सैलून ते मुंहुं फ्रेश। बिल्कुलु मुंहिंजे इन सां साईं जन मिलियासीं हुन ते। अच्छा देखा आपने लापरवाही का नतीजा है। अच्छा साईं जन में मुंहं खे पाणी आयो बाक़ाइदा मटियो पाण खे पोइ असां पाणी वरी बसि कुदरती अहिड़ी आहे। पोयां हे छा थो चए, इहो छा थो चए? तव्हां बि इंटरव्यू ॾींदो? इंटरव्यू तव्हां अगरि ॾियणु चाहियो न, हे न ॾींदो, हे सफ़ा कावड़े बीठो आहे। त हे हिन लाल बाग जी सूरत हाल सिर्फ़ु ॿूटा ऐं वण बीठा आहिनि, बाक़ी यानी कि का बि शइ हिन वक़्तु हिते न आहे रही। हिन करे संगत खे सुहिणी सलाह इहा ॾिबी, कहिड़ी बाबल वरी ॾियो संगत खे कहिड़ी सलाह ॾिबी? संगत इहा ई त ॿीहर अगरि तव्हांखे पैसा ज़ाया करणा आहिनि त तव्हां भले ई सघो था। हा अगरि तव्हांखे पैसा ज़ाया न आहिनि करणा त मिराए महिरबानी करे किरायो भरे करे लाल बाग ते न अचिजो। माना हिते छा छा तव्हां ॾिठो, कहिड़ो मज़ो हुयो, केॾो मज़ो हुयो? बि न हुयो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वण आहिनि जेके लाड़काणे बि हूंदा आहिनि, अच्छा हर जॻह ते वण हूंदा आहिनि, हर सिटी में हूंदा ई हूंदा, हर शहर में हूंदा आहिनि, हर ॻोठ में हूंदा आहिनि, हिते बि उहे ई आहिनि। बिल्कुलु माना संगत असांजो जेको आहे त पहिरीं प्यारो दोस्त आफ्ताब ॿुढो थो चए त संगत खे पैसा प्यारा आहिनि न चए, ऐं हालांकि संगत अलाह थो ॾिसे त भाऊ जन सिर्फ़ु 100 रुपया भरियो आहे। सिर्फ़ु 100 रुपया भरियो आहे, पर पोइ बि अहिड़ा बुछड़ा थिया आहिनि जो हिननि ॾिठो आहे त कुझु बि कान्हे हिते हिन हिसाब सां। इहे त हाल हवाल असां आहियूं हिन लाल बाग ते, ॾिठोसीं घुमियासीं फिरियासीं। हे आहे थोरो सामान जेको भाऊजन पंहिंजे लाइ वरितो आहे, साईं जन जे बि हिन में ई आहे, असांजो हिन में आहे। बिल्कुलु का शइ वरिती आहे घर लाइ, यानी कि ख़ाली हथे मोटऊं त वरी जेको आहे त घरारा सम्झो था, बसि पाण वधीक चवण जी ज़रूरत बि न आहे। हाणे असांजो हीउ व्लॉग पुॼाणी ते पहुतो आहे, इंशाअल्लाह ताला वरी कंहिं नए व्लॉग सां गॾु अव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। अव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, ख़ुशि रहो, मुस्कुराईंदा रहो ऐं असांखे ॾिसंदा रहो। अल्लाह मुंहिंजा वरी भले इहे लाल बाग ते ॿीहर 100 रुपया किरायो भरे न अचिजो। नहीं